कयो, उथो मदद कयो, अचो मदद कयो। देश जाए भाइरो वेहण जो न वक़्तु आ, अॼु पंहिंजे वतन मथां इम्तिहान सख़्त आ। देश जाए भाइरो वेहण जो न वक़्तु आ, अॼु पंहिंजे वतन मथां इम्तिहान सख़्त आ। जिन जा घर बुॾी विया। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त तालुके खिपरे में वॾी ॿोॾि बरसातनि सबबि तालुके खिपरे में पोखियल फसल मुकमल तौर ते तबाह थी विया आहिनि। तालुके जे समूरनि शहर हथुंगो, डिलियार, खाई, लुणखार, कंछारी, बिटबाइटी, डिंग स्टाब ऐं वारिया मोरी समेत समूरा इलाइक़ा पाणी में ॿुॾी विया आहिनि। रोडनि ते पाणी अचण करे केतिरनि ई शहरनि जे ऐं ॿिनि शहरनि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो, जंहिंजे करे बरसात जे पाणी में ॿुॾी वियल माण्हुनि खे मथां हंधि ॾांहुं निकिरण में सख़्तु ॾुखियायूं अचण लॻियूं आहिनि। बरसात सबबि केतिरा ई कचा तोड़े पका घर ॾही पइजी विया आहिनि। केतिरा ई मज़दूर माण्हू बरसात पवण सबबि मज़दूरियूं न करण लॻा आहिनि। मज़दूरी न थियण सबबि बुखूं काटण ते मजबूर इंतज़ामिया हंधनि का बि सार न लधी आहे। बरसात सबबि बेघर थी वियल माण्हू रोडनि जे मथां हंधनि ते तंबू ऐं पखेड़ा अॾे वेठल आहिनि। रोडनि जे किनारे ते वेठल माण्हू वटि मच्छर दानियूं न हुजण करे मासूम ॿारड़ा बुज़ुर्ग तोड़े जवान रातूं जागी गुज़ारण ते मजबूर। ॿिए पासे ॿोॾि थियण करे गाह ॿुॾी वञण करे बरसात मुतासिर पंहिंजा धण वलरनि जी सूरत में अछड़े थर उमाणे छॾिया आहिनि। ॿिए पासे खिपरो शहर में बरसात जो पाणी बीहण करे केतिरियूं ई सरकारी जॻहियूं खिपरो थाणो, DSP ऑफिस, असिस्टेंट कमिश्नर ऑफिस खिपरो, कोर्ट, इरीगेशन ऑफिस, सिविल अस्पताल, म्युनिसिपल कमेटी जे डिग्री कॉलेज, मुख्तियारकार ऑफिस, एजुकेशन ऑफिस समेत पब्लिक हेल्थ जी ऑफिस बि चेल जेॾो पाणी बीहजी वियो, जॾहिं त शहर जी अक्सा अल हदीस मस्जिद में गंदो पाणी बीहजी वियो। इंतजामिया बरसात जो पाणी नेकाल करण में मुकम्मल नाकाम थियण करे शहरी आज़ा वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।